अस्सलामुअलैकुम, खुश आमदीद भलीकार इवनिंग कलर्स में मां वानी मेज़बान सारा कुरैशी ॿिनि ॾींहंनि जे आराम खां पोइ असां हाज़िर आहियूं। आई होप त तव्हां असांजे शो खे ज़रूरु मिस कयो हूंदो ऐं ॾिसो न 2 ॾींहं कीअं गुज़रिया ख़बर बि न पियूं त ॾिठो वञे त वक़्तु इलाही जल्दी थो गुज़रे। ऐं दोस्तो ॻाल्हियूं कचेरियूं तव्हां सां थींदी रहंदियूं आहिनि, तव्हांजी लाइव कॉल्स बि हूंदियूं आहिनि, तव्हांजा मैसेजिस बि हूंदा आहिनि ऐं घणी कुझु कचेरी थींदी आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त मंडे टू फ्राइडे असां तव्हां लाइ कुझु नया सेगमेंट्स खणी ईंदा आहियूं, कुझु नया गेटअप खणी ईंदा आहियूं, उन गेटअप में नया करेक्टर्स हूंदा आहिनि। अॼु बि असां वटि इलाही ज़बरदस्त करेक्टर आहे। पहिरां असां वधंदासीं, मां वधंदसि पंहिंजे होस्ट जी तरफ़, जो नालो आहे अली गुल मल्हा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे। इंशाल्लाह ही बि आख़िर ताईं हफ़्तो तव्हांजो सुठो गुज़रंदो। असां वटि जेको आहे अॼु महिमान आहे, उन वॾो सफ़र कयो आहे बॉलीवुड खां हॉलीवुड जो सफ़र, जो तमामु वॾो सफ़र रहियो। यकीन ॼाणियो त मां हुनजे अचण ते तमामु वॾो ख़ुशि थियो आहियां। रक्शे जो किरायो मां पंहिंजे हथनि सां ॾेई करे हुनखे मथे वठी आयो आहियां। अॼु असांजे स्टूडियो में उहो आयो आहे शाहरुख खान। भलीकार नालो छा आहे? शाहरुख खान। शाहरुख खान, वो शाहरुख खान आहे त हे शाहरुख खान। शाहरुख खान, ओके। जीअं हिकिड़ी चांवर पकल हूंदा आहिनि देगड़ी में, सुठा सुठा मथो चांवर खाई वेंदा आहिनि, आख़िर में खुरड़ बचंदी आहे, त हे शाहरुख खान जी खुरड़ आहे। सनी रेटा सनी त आहे, बाक़ी सनी रेटा इन करे मूं चयो हिनखे त अॼु जेको आहे सो तमामु ज़बरदस्त मंडे जो ॾींहुं आहे ऐं तव्हां मूंखे कॉल कई ऐं मां हिते पहुतुसि। पर हिन शहर में ट्रैफिक ॾाढी जाम थिए थी, पर काई ॻाल्हि न आहे, वॾनि वॾनि शहरनि में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ट्रैफिक जाम थींदी रहंदियूं आहिनि। ओके, इहो एॾो हिलो छो पिया? बसि छा कयूं सनी रीटा, हे जेका कुर्सी आहे, कुर्सीअ में शायदि का शइ लॻल आहे जेका मूंखे वेहण नथी रहे। अच्छा, कुर्सी में का शइ लॻल आहे? कुर्सी फिरण वारी कुर्सी आहे, सारा लॻे नथो ईअं त ईअं माना जेको अंदाज़ में ईअं कुती गप मां निकिरंदी हुजे, मूंखे कढो मूंखे कढो। न न न न न न, इहो त न आहे। सही, तव्हांखे असां वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। असांजो अॼु त जेको आहे सो इहो ॾींहुं तमामु वॾो ॾींहुं आहे ऐं इहो हफ़्तो पूरो ख़ुशगवार गुज़रंदो, जो एॾी वॾी शख़्सियत असांजे प्रोग्राम में। न काई ॻाल्हि न आहे, काई ॻाल्हि न आहे। दरअसल मूंखे तव्हां फोन कयो आहे, तव्हांजे डायरेक्टर साहब, यू नो डायरेक्टर तव्हांजो अमीर बिरोई, उन मूंखे कॉल कई आहे। मूं चयो बिल्कुलु मूंखे अचिणो आहे, बिल्कुलु। ऐं उहो मुंहिंजी फिल्म जेका आहे उहा हिट वई आहे तमामु घणी, दिलवाले जेका आहे, यू नो। ऐं इहो त पहिरियों तव्हां लाइव हूंदो न, जेको तव्हां अटेंड करे चुका आहियो, हिन खां पहिरियों बि तव्हां इलाही केतिरा लाइव अटेंड करे चुका आहियो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, लाइव शोज़ त घणा अटेंड कया आहिनि सनी रीटा, पर हिन शो में अचण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अच्छा, पंहिंजो मज़ो तव्हांखे सुठो लॻी रहियो आहे। ओके, सुठी ॻाल्हि आहे। शाहरुख खान साहब, तव्हां पंहिंजो शाहरुख खान, माफ़ कजो, अलाह करे शाहरुख खान ॾिसे न असांजो प्रोग्राम। शाहरुख खान, तव्हां जेको आहे सो जेकी फिल्म हुई तव्हांजी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, उहा तव्हां सिनेमा में ॾिठी, कीअं तव्हांखे लॻी? बिल्कुलु, सिनेमा में अञा ताईं लॻल आहे। तक़रीबन 20 साल खां मथे रस्तो थी वियो आहे, 21 साल थी विया आहिनि। तमामु ज़बरदस्त आहे। मुंहिंजे ख़्याल में आई थिंक ॿिए नंबर ते त बिज़नेस सुठो कयो अथई। हा बिल्कुलु, मूंखे टाइम घटि मिलंदो आहे, पर पोइ बि आउं कोशिशि कंदो आहियां सिनेमा ते वञा, पर मूंखे उते जिते यू नो फैन्स तमामु घणा हूंदा आहिनि। तमामु घणा, तमामु बिल्कुलु। मैनेजमेंट खे बिल्कुलु पुलिस घुराइणी पई उन्हनि खे हटाइण जे लाइ। ऐं सारा साहिब तव्हांखे ॿुधायां त हे जेके ॿाहिरि मुल्क जेकी आहिनि, जीअं बैंकॉक थियो या को फ्रांस थियो या लंडन थियो, हुनमें माना फ़क़ीर वेठी ईअं पिनंदा अथव, ईअं स्टाइल में, माना कंहिं कंहिं वॾे स्टार जो माना गेटअप करे पिनंदा रहंदा, वरी ख़ैरात मिलंदी आहे। अजीब ॻाल्हि था कयो तव्हां। मुंहिंजी जब तक के जाम फिल्म ॾिठी, जब तक के जाम, यश अंकल जी फिल्म जेका हुई आख़िरी फिल्म, उनमें मां जेको गिटार ते गानो चयो आहे, चला ऐं चला की जाना में कोट, उनजी कॉपी आहे, यू नो पाकिस्तानी गानो आहे, उनजी कॉपी आहे। ओके, असां वटि कॉल आहे। फर्स्ट कॉलर ॾिसूं था असां के जॉइन कयो, तव्हां सां ॻाल्हाइण था चाहिनि, पर ॾिसंदासीं केरु आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, मैं सरताज लिगारी जोई शहर जो गले में अदालत को सलाम होवे तो पहली कॉल लगे ये असा शाहरुख खान को बिलाई बैठे हो।
साईं असुल कल कणो वटू मैं टीवी को असुल चैनल इहो मटाई बैठा मैं के शाहरुख खान कदा होसी असाडे सिंधी चैनल केटीएन वडी मेहरबानी सरताज लगारी साहब तवा मुझे प्रोग्राम ॾिसो था मुझी फिल्मूं ॾिसंदा आहियो तवा साईं बेहद पसंद कंदा हूं तवा के असुल तवा जे करे कल का वठी असा केटीएन चैनल ॾिसूं था शाहरुख खान केडी मल तो स्क्रीन ते नजर सही पंहिंजो सरताज साहब तव्हां जेको अॻे जी ॻाल्हि कई त शाहरुख खान जे अंदाज़ जे करे हुननि खे बकरियूं रिढियूं सभु प्यारियूं लॻंदियूं बिल्कुल 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 सरताज तमामु नालो ॾाढो ज़बरदस्त आहे मां त चवां थो फिल्म हिकिड़ी नई ठाहियां हुन नालो हुजे सरताज अच्छा हाणे तव्हां हिननि खे कहिड़े न्यू कैरेक्टर में ॾिसणु चाहियो था अगरि इहा नई फिल्म कंदा त असां हाणे बसि काई बि माना करण जौहर जी जी वो करेक्टर के मतलब उन्हीं की फिल्म ठाहे ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग वडी मेहरबानी तव्हां फैन हो तव्हांखे पसंद पियो करे ऐं जॾहिं मां हुननि खां पुछो त तव्हां फरमाइश बि कई अच्छा ही जेको तव्हां गेटअप करे आया आहियो ही त दिलवाले दुल्हनिया मतलब उन टाइम जो गेटअप हो अञा ताईं तव्हां मतलब गेटअप करे घुमो था फैंस यू नो फैन मुंहिंजी नई फिल्म अचण वारी आहे फैन उनमें भी मुझा फैंस आए तमाम घणा फैंस मुखे ने गेटअप में ॾिसण था चाहिनि अच्छा हालांकि मूं केतिरा गेटअप कया ॿिया अच्छा उहे भी तव्हां इलाही सारा गेटअप्स कया आहिनि पर दिलवाले दुल्हनिया में जेको तव्हां गेटअप रखियो हो उहो तव्हांजो मतलब इलाही मशहूर आहे ऐं उन ई माण्हू मतलब जेके तव्हां फैंस आहिनि तव्हांखे हिन गेटअप में घणो पसंद ओ ये इहा ॻाल्हि आहे न अच्छा दिलवाले दुल्हनी खां वठी ऐं दिलवाले ताईं सफ़र कीअं रहियो तव्हांजो मतलब केतिरो फिल्म कयूं छा थियो छा न थियो केतिरी तव्हांजी घणी फिल्म में केतिरी कामयाबी मिली केतिरी न तमामु घणी ज़बरदस्त सनी ॾिठा यानी तव्हां फिल्म मुंहिंजी ॾिठी हूंदी दिल तो पागल है दिल तो पागल ॾिठो उन खां अलावा मुंहिंजी फिल्म आई तमामु ज़बरदस्त पिताजी ने कहा घर छोड़ दो माँ ने कहा पारो ने कहा शराब छोड़ दो अरे एक दिन कहोगे कि दुनिया ही छोड़ दो ओके असां गॾु कॉल आहे ॾिसो त केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु आहे असां गॾु जी बदरुद्दीन ॻाल्हायां थो कराची मां कराची में तव्हां असांखे जॉइन कयो आहे शो ॾिसी रहिया आहियो तव्हां असांजो जी 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 शो ॾिसूं पिया जी वरी साईं कहिड़ा हाल आहिनि फज़लुद्दीन साहब ख़ुशि आहियो ऐं बदरुद्दीन सर फखरुद्दीन बदरुद्दीन सर बदरुद्दीन माफ़ कजो सर बदरुद्दीन साहब माफ़ कजो ॿियो ख़ैर बाबा ख़ुशि आहियो तव्हां ॿिन्ही जो ॾाढो जेको आहे सो शुक्रियो अदा करणु चाहींदुमि तव्हां ॿिन्ही जहिड़े तरीक़े सां हर प्रोग्राम में माण्हुनि खे इंटरटेन करण जी कोशिशि कई आहे ऐं माण्हुनि जे चेहरनि ते मुस्कुराहट आणण जे लाइ जेतिरी तव्हां कोशिशि कई आहे उन जे लाइ अव्हांखे जस हुजे अव्हां ॿिन्ही खे मां शाहरुख खान साहब जी तरफ़ बि अचां थो शाहरुख खान वारे रोल में पर फिलहाल आउं सिर्फ़ु तव्हां ॿिन्ही खे तव्हांजी कोशिशुनि ऐं जेको तव्हां असां सिंधी माण्हुनि में जेका मक़सद मुस्कुराहट जी कोशिशि कई आहे उन जे लाइ आउं तव्हांखे एप्रिसिएशन वॾी महिरबानी बदरुद्दीन साहब जेका तारीफ़ कई बिल्कुलु यकीन यू नो असां तारीफ़ जे लाइक़ न आहियूं मतलब हिकिड़ो नंढो आर्टिस्ट आहियां हिकिड़ो मतलब किंग खान यू नो किंग खान छा आहे व्हाट इज द किंग खान असल में किंग खान जेके आहिनि उहे असांजा व्यूअर्स आहिनि जेके असांखे ॾिसनि था उहे किंग आहिनि जेके असांखे किंग ठाहिण वारा आहिनि बिल्कुलु ऐं तव्हां लाइ तव्हांजो हिकिड़ो गानो आहे असां वधंदासीं ख़ूबसूरत कलाम तरह सो शाहरुख खान जे लाइ ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत क़िस्म जो ट्रैक आहे हिन ट्रैक खे तव्हां बि इंजॉय कयो असां बि इंजॉय था कयूं सो इंजॉय दिस ट्रैक तो यही लाख कर ले तू इनकार सजना छा यादि ॾियारे छॾियो तव्हां मॉरिशस में हुयासीं एॾी ज़बरदस्त उते सीउ हुयो एतिरी थधि हुई तव्हांखे छा ॿुधायां मां ईअं ई ॾका पियो ऐं मुंहिंजा ढाला ईअं ई आराम सां ईंदा पिया ॾियनि फ्लो में असली शाहरुख खान मॉरिशस में हुयो ओके असां ॻाल्हियूं पंहिंजी कचरियूं कंटिन्यू रखंदासीं पर असां वधंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां वापसि अचो तव्हां बि असांखे जॉइन था करे सघो सो हैव अ ब्रेक कलर्स में के दो देर भली कार जी दोस्तों असां पंहिंजी ॻाल्हियूं कचरियूं कंटिन्यू रखंदासीं पर मूंखे बर्थडे विश करणी आहे मुंहिंजी फैन आहे सदब उनकी कज़न आहे मुबीना हकड़ो उनजी बर्थडे आहे सो मां विश कंदसि हैप्पी बर्थडे मैनी मैनी रिटर्न ऑफ द डे अल्लाह साईं तव्हांखे वञा ख़ुशि रखे आवाज़ रखे जिते बि रहो ख़ुशि रखो असांजी ॿ फैन आहे ऐं असां शो में ॾिसंदियूं आहिनि जेकॾहिं असां उन लाइ हिकिड़ो जिंगल ॻायूं गॾु मिली करे तव्हां बि ओके 1 2 3 हैप्पी बर्थडे टू यू
Happy birthday to you. Happy birthday dear Rubina. Rubina. Happy birthday to you. Okay, thank you so much. तव्हां बि असां सां गॾु जिंगल गायो? जी बिल्कुल बिल्कुल काई ॻाल्हि न आहे। मूं जिंगल गाया आहे, मूं हिकिड़ी फिल्म जोश फिल्म में गीत गायो हुयो, अपन बोला तू मेरी लैला ओ बोली फेंकता साला, अपन जब भी उससे मिलता है वो बोलती है अबे दूर चल जा। अच्छा ही वो शाहरुख खान अथव जेकर दादू वेंदो उनखे चवंदो मां दुबई वियो आहियां, मोरे वेंदो चवंदो मां मॉरिशस वियो आहियां। माना इहे हिन शाहरुख खान जी वरी इहे क्वालिटी वरी हर इंसान में क्वालिटी हुजणी घुरिजे। कमाल था कयो तव्हां, कमाल था कयो अमरीश पुरी साहब। सही शाहरुख साहब तव्हांखे जेको आहे सो सऊदी अरब मां अली कोलाची साहब, ओ अली कोलाची ऐं हुनजा कुझु दोस्त आहिनि, पंहिंजो हाणे फोन विच में अचे थी पई। अच्छा आहे अरबाब लखन साहब आहे, महबूब अब्बासी साहब आहे, असगर अब्बासी साहब तव्हांखे जेको आहे पसंदि पिया कनि तव्हांजे किरदार खे ऐं सलाम पिया ॾियनि शाहू खे। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। यू नो मां जल्दी हाज़िर थींदुसि तव्हां वटि बिल्कुलु उमिरि जी सादत हासिल करण लाइ। आमिर खान यू नो करे आयो आहे हज, बिल्कुलु हाणे मां बि सोचां थो त मां बि वञी हज करे अचां। असां ॾिसणु चाहियूं था त तव्हां जॾहिं मथो कुड़ाईंदो त कीअं लॻंदो? माशाअल्लाह बिल्कुलु बिल्कुलु मां दाणी लोटो टंगे पियो। अच्छा तव्हांजे लाइ जेको आहे सो काल खां पहिरियां मां तव्हांखे हीअ ॾियणु चाहियां थो, हीअ असां जेको आहे सो अॻिले हफ़्ते बल्कि टियों ॾींहं असां शो में हुयासीं त असांजे लाइ हुन अजरक खे टोपी ऐं तव्हांजे लाइ ही जेको आहे सो अजरक ॾिनो अथसि। पर हिन ते हिकिड़ो मां गानो चवणु थो चाहियां, उमिरि अचना जो गानो ले कहिड़ो हुयो मूंखे यादि न। सही शाहू साहब तव्हांखे यादि आहे जेको? हा ही वठो, ही तव्हांजे लाइ जेको अजरक आहे। थैंक यू वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। ॾिनो आहे तव्हां हुन ॿुधायो न त कंहिं ॾिनो आहे? अच्छा इहो आफ्ताब साहब, आफ्ताब बेन साहब जेको आहे सो भान साहब, भान साहब जे जेको आहे सो अदी सारा खे इहा असांजे तरफ़ां अजरक पाराइजो। ओके थैंक यू वॾी महिरबानी। असां वटि कॉल आहे, असां पहिरियों कॉल ते ॾिसूं था केरु आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु आहे असां सां गॾु? हिम्मत अली कनरानी कोइटा खां ॻाल्हायां थो। कोइटा खां था ॻाल्हायो? जी हिम्मत अली कनरानी। ओके तव्हां असांजो शो ॾिसी रहिया आहियो? जी बिल्कुलु असां तव्हां शो ॾिसी रहिया आहियूं। अॼु किंग खान वेठो आहे। केरु वेठो आहे? किंग खान। किंग खान वेठो आहे। थैंक यू सो मच तव्हां असांखे जॉइन कयो, पर तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे जॉइन था करे सघो। चलाकी लबदा फिरे, चलाकी लबदा फिरे, चलाकी लबदा फिरे, बस एतिरो यादि आहे। चला हसदा रहे, चला रोदा रहे, चला गली गली पिनदा फिरे। मां तव्हांखे चयो न फ़क़ीर आहे, हे वॾे शहरनि में ईअं पिनंदो आहे। अच्छा अरे अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अच्छा दवा वार पीआरी आहे तव्हां हुननि खे? न त हे हिनखे ॿार खे धकु हणबो आहे, पुठी वारी बुक उहा रड़ कीअं उचंदो। मां उहे चवंदी हिननि खे छा थी वियो। अच्छा उहे बि तव्हां माशाल्लाह सां एॾी वॾी एक्टर सां कमु कयो आहे, पर तव्हांजी काजोल सां इलाही जोड़ी मतिलबु हिट वई आहे, वजह छा आहे? यस 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 काजल जेको आहे काजल तमामु शी इज़ अ वेरी कोऑपरेटिव आर्टिस्ट, फीमेल आर्टिस्ट, ज़बरदस्त मतलब तव्हां में केमिस्ट्री सुठी हूंदी है। केमिस्ट्री बिल्कुल सुठी आहे। जस्ट लाइक ईअं सम्झो त शाहरुख खान ऐं काजोल ॿई जी जोड़ी एॾी मशहूर आहे जीअं तव्हां वटि अली गुल मल्हाए सौरभ सुमरो जी जोड़ी मशहूर आहे। बिल्कुल बिल्कुल इहा हकीकत आहे। असां वटि कॉल आहे, ॾिसो त केरु आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम। जी केरु आहे असां सां गॾु? अदी चाकर खान नार तालके खां। तालके खां था ॻाल्हायो? कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ठीकु ठाक आहियो? ख़ुशि आहियो? अदी असां ठीकु, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। असांजो शो ॾिसी रहिया आहियो तव्हां? जी जी बिल्कुलु शौक़ सां ॾिसंदा आहियूं। अच्छा अली गुल मला तव्हां सां ॻाल्हाईंदो। साईं कहिड़ा हाल अथव? साईं ख़ैर दुआ, तव्हां ॿुधायो? हाली त झटके सां मूंखे लॻो का अधी थी ॻाल्हाए। जी हाली झटके सां लॻो त का अधी थी ॻाल्हाए, मां चुप थी वियुसि। न सही मां अधु 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 आहे बिल्कुलु। अच्छा मां अधु आहियां। हा अदा ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहे न? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? शाहरुख खान सां ॻाल्हाईंदा? हा शाहू सां ॻाल्हायो। हेलो हेलो फ्रेंड्स हाय। हेलो छा हाल आहे? हा ख़ैर ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? मां ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हां ॿुधायो? ॾाढा ख़ुशि आहिनि। ॾाढा ख़ुशि आहियो, बिल्कुलु ख़ुशि रहो, सदाईं ख़ुशि रहो। हा पोइ असांखे गानो ॿुधायो। जी कहिड़ो गानो? अच्छा ओके कोयला फिल्म जो त डायलॉग ॿुधायो तव्हां हिननि कोई बि। अच्छा कोयला फिल्म जो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग, वॾी महिरबानी। ओ कोयला फिल्म हो जेका आई थिंक राकेश रोशन साहब जी फिल्म हुई, उनमें मूं अधु फिल्म में गूंगो हुयुसि, उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजो आवाज़ खुलंदो आहे, ज़बरदस्त मुंहिंजो ऑपरेशन वग़ैरह थींदो आहे, यू नो ज़बरदस्त हिन में गानो आहे ऐं गानो बि ॾिसो। डायलॉग कोई बि? हा डायलॉग आहे बिल्कुलु, डायलॉग उन ॿुधायां थो त
तूने जलता हुआ कोयला मेरे इस गले पे डाल दिया था, अब मैं तुझे नहीं छोड़ूंगा। ओके मतलब किरबार का टुकर खसे भजी वियो मूंखे दे भाजी। डायलॉग मुंहिंजा तमामु घणा मशहूर थिया आहिनि, तमामु घणा घिटी घिटीअ में मशहूर। सही जॾहिं तव्हां कोयले फिल्म में कमु कयो, कोयले फिल्म खां कमु करण खां पोइ बसि तव्हां कोयला ई रहिजी वियो हाणे, माना रंग तव्हां पोइ मटियो न वरी। ओ जी बिल्कुल ओरिजिनल कलर इहो ई आहे मुंहिंजो। अॼु मां विदाउट मेकअप आयो आहियां, विदाउट मेकअप आहियां। नेचुरल ब्यूटी आहे। ओ यस नेचुरल ब्यूटी। आई हैड मेकअप, यू हैड मेकअप। ओके सुठी ॻाल्हि आहे, उहे बि न करणो घुरिजे मेकअप, मेकअप स्किन लाइ नुक़सानदेह आहे। जी जी। अच्छा असां वटि कॉल आहे, तव्हांखे सवाल पुछणो आहे, पर कॉल वठंदासीं उन खां पोइ तव्हांखे सवाल थी पुछां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाभी छा हाल आहे? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजो नालो ॿुधाइजो। अल्हम्दुलिल्लाह। भाभी मां इमामदीन भुट्टो पियो ॻाल्हायां कंबर खां। कंबर खां था ॻाल्हायो? कंबर खां। इमामदीन भुट्टो। साईं ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे बाबा? अल्हम्दुलिल्लाह। गुलज़ार तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ॿियो करम लॻा पिया। असां वटि शाहरुख खान मौजूदु आहे हिते। अल्हम्दुलिल्लाह। शाहरुख खान सां बि ॻाल्हायूं था। शाहरुख खान साहब छा हाल आहे? जी बिल्कुल ठीक ठाक साईं। तव्हां ॿुधायो किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? इमामदीन भुट्टो पियो ॻाल्हायां कंबर खां। ओ कंबर शहदाद कोट। जी शाहरुख खान साहब दिलवाले जो असांखे को बि असांखे डायलॉग ॿुधायो। जी बिल्कुल बिल्कुल दिलवाले जो तव्हांखे डायलॉग ॿुधायो। डायलॉग तव्हां घणा मशहूर आहिनि, तव्हां कॉल कई फरमाइश कई आहे। फरमाइश कॉलिंग वॾी महिरबानी आहे। दिलवाले जा ॿ डायलॉग इलाही मशहूर विया आहिनि। तव्हां ॿुधायो त बिल्कुल ताज़ी फिल्म आहे, मूंखे स्क्रिप्ट को विसरी कोन वियो। हमने छोड़ दी बदमाशी जो यार केर आहे विच में ॻाल्हाए थो? अमर बता याद हमने छोड़ दी बदमाशी यार सॼो फ्लो ठोड़े छॾे मुंहिंजो। हम शरीफ क्या हुए, सारी दुनिया ही बदमाश बन गई। हिकिड़ो ॿियो बि आहे। तव्हां ॿुधाए छॾियो। तव्हां नचो हिकिड़ो विझंदा न, दिल तो हर किसी के पास होता है पर कोई दिल वाले नहीं होता है। ॾिसो मूंखे याद आहे। अगर नाराज़ थे ये गलत ॻाल्हि आहे। फ्लो ठोड़े छॾे दिल वाले डायलॉग ईअं न आहे जीअं ही चवे पियो हम तो बदमाशी छोड़ दी हमने या छा, मतलब फ्लो टुटी थो वञे। हम शरीफ क्या हुए सारी दुनिया ही बदमाश बन गई। बस ये डायलॉग इहो यादि आहे। हां तव्हां जे डायलॉग ते असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत गानो यादि अची वियो। हलूं था ख़ूबसूरत कलाम जी तरफ़ सुन जाए दिस ट्रैक। अच्छा इहो ज़ाहिद गुल जो आवाज़ हुयो। तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे, सिंगर आहे ज़ाहिद गुल साहब। ऐं हिन में पीर अमजद बि जवानी जी हुनजी पिक्चर हुई। तव्हांखे छा थियो? कमाल था कयो सक्सेना साहब। छा थियो? अने तव्हांजे लाइ जेको आर्टिस्ट आहे असांजो सरवर हुजण गंबट मां जेको आहे प्रोग्राम ॾिसे थो जेको हेॾो ॾिसी करे पोइ पहिरें पवंदो आहे। ओके असां वठंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां वापसि था अचो। तव्हां बि असांखे जॉइन था करे सघो। कारे नमन जो रहिजो असां सां सो हैव अ ब्रेक। हलीकार हिकु दफ़ो वेयर इवनिंग कलर्स में ऐं इन सां गॾु गॾु असां वटि कॉल बि आहे। ॾिसो था कंहिं असांखे जॉइन कयो आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु आहे असां सां गॾु? सलमान खान फिर ॻाल्हायां मलारकाणे खां। सलमान खान साईं केरु? सलमान खान फिर ॻाल्हायां। सलमान खान ॻाल्हायो था? हा हा। सलमान खान लाड़काणे काॾे हले में? तोखे त दुबई में हुजणु खपे। असां वटि हिकिड़ो शाहरुख खान बि हिते वेठो आहे। शाहरुख खान जो ॻाल्हाईंदासीं। जी जी बिल्कुल। सलमान छा हाल आहे? केरु साईं तव्हां ॿुधायो? हा बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तव्हांजी फिल्म अची रही आहे नई सुल्तान? हा जी आई आहे पर तव्हांजी आहे क्या बयान जो? हाँ जी जी बिल्कुल। मुझी फिल्म तो जबरदस्त हिट थी रहंदी आहिनि, सुपर डुपर हिट वेंदियूं आहिनि, पर तव्हांजी फिल्म हिट थिए। सलमान भी ॻाल्हाए थो। सलमान के छा थी हाणे हिन सलेमान वो दा सलेमान यू नो दैट टॉक्स इनी सलमान ये सब्जी सलेमान करे उन जे इलाके का कॉल कई हुई। आई थिंक लाड़काणे का कॉल हुई। लाड़काणे में तमाम घणो सी आया था। ओ मां लाड़काणे वयो हाणे टियों चौथो ॾींहुं मां ठारू शाह वयो। अच्छा ठारू शाह उते मास्टर चंद्र साहब जो जेको हवाई घर आयो उते उहो मूं ॾिठो। उन खां अलावा थधि तमामु घणी हुई। जेको धुंध हुयो जेको फोग यू नो कोई धुंध घर में थधि आहे घणी ॾाढी थधि हुई। उते मां जीअं ॻाल्हायां पियो त माण्हू चवंदा यार एॾो सीउ त न आहे जेतिरो तूं ॾके थो। अच्छा तव्हांजी ॿ लॻातार न्यू फिल्म अचण वारी आहिनि, हिकिड़ी रईस ऐं ॿी हिकिड़ी फैन। फैन जी
उनमें मतलब छा उनजी जेकी तैयारी आहे मतलब शूटिंग वगैरह कंप्लीट थी चुकी है हले थी पई फिल्म कंप्लीट आहे फैन जरूर ॾिसजो फिल्म जो छो जो हुनमें जेको मुंहिंजो कैरेक्टर आहे उहो तमामु ज़बरदस्त कैरेक्टर आहे रईस में त हाणे रईस त आहे रईस आहे उहो अच्छा फैन में ये दिखायो तो बकायदा मतलब शाहरुख जो मतलब हम शक्ल बिल्कुल दिखायो तो ओ दरअसल आऊं पाण ही आया ताके खबर ना है न वो न मूंखे डुप्लीकेट आहे न मूंखे खबर वो हाणे स्टोरी ते आउट करे छड़ी पर के बुधाए जो कोन त उन जी स्टोरी छा के न बुधो आ ता फिकर न कयो गाल ॾिती रहंदी असांजे स्टूडियो में रहंदी के न ॿुधी अच्छा ऐं इन जे अलावा ॿियो तव्हांजी रूटीन छा हूंदी आहे मतलब ॿियो बस गोरी सां हूंदो आहियां गॾु गोरी समझा गोरी यू नो माय वाइफ यू नो अच्छा मां गोरी मेकअप वारो सम्झो माफ कजो गोरी मेकअप वारो मां सम्झो गोरी उन जे लाइ गानो बि आहे गोरी तेरा गांव बड़ा प्यारा मैं तो गया मारा आके यहाँ रे अच्छा तव्हां पंहिंजी ज़ाल पकड़ी दिल सारा साहिब हकीकत दिल मुंहिंजी अहिड़ी छे थी मोबाइल ही मोह में जो परते वञी करे बाबा असां गोरी जे बारे में तोखां पुछूं था उन सां ई ज़ारा टाइम गुज़ारींदो आहियां घणो मतिलबु घर हूंदा आहियूं ॿाहिरि शॉपिंग ते हेॾे होॾे फॉरेन वेंदा आहियूं कंट्रीज़ यू नो ओके अच्छा उहे तव्हां कहिड़ी कहिड़ी कंट्रीज़ घुमायो हाँ कहिड़ी कंट्री ना है जेका मूं न घुमी आहे इहो ॿुधायो अच्छा हाँ बिल्कुल हर फिल्म वर्ल्ड टूर कयो आहे तव्हां वर्ल्ड टूर बिल्कुल यूरोप त सॼो घुमी वरितो जॾहिं दिलवाले दुल्हन ले जाएगी कईसीं उन खां अलावा मॉरिशस बि वियासीं तमामु घणो मतिलबु कोई अहिड़ो दुनिया जो कोई अहिड़ो खितो कोन्हे जिते आउं कोन वियो आहियां हाणे जेका दिलवाले फिल्म आई हुते तव्हां जेको गानो ॾिठो जेको काजल सां हुयो रंग दे तुम होए ओ रंग दे अच्छा इन लोकेशन इलाही खूबसूरत आहे ये ओरिजिनल लोकेशन यू नो ओरिजिनल बिल्कुल अच्छा काफी माण्हू लगन में तो स्टूडियो आहे स्टूडियो केना डेकोरेट कयो उन ते कयो तो जॾहिं जी मतलब जाते जो गानो शूट थियल आहे इहो मतलब रियल लोकेशन ये रियल बिल्कुल हां इन ते चवन था हिकड़े गाने ते इलाही ख़र्च आहे हां बिल्कुल बिल्कुल तमाम घणो ख़र्च आहे मतलब फिल्म मतलब इलाही हाई बजट ठहल आहे पर जेको गानो आहे जो अलग अलग लोकेशन ते वनी शूट कयो आहे वो भी इलाही मतलब महंगो आहे असां वट कॉल आहे ॾिसूं त केर आहे असां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर आहे असां गॾु अब्दुल सत्तार ममदानी कंदकोट खां तव्हां असांखे जॉइन कयो आहे असांजो शो ॾिसंदा आहियो तव्हां जी जी बिल्कुल ॾिसंदा आहियूं अच्छा असां वटि महिमान आहे अॼु तव्हां हुन सां ॻाल्हाइण चाहींदो जी असां ॻाल्हाइण चाहींदो जी बिल्कुल शाहरुख खान जी असां वटि मौजूद आहे जी जी हा ख़ुशि आहियो ममदानी साहब ॿियो ख़ैर आहे ख़ैर अल्लाह जैसन मालिक जी महिरबानियूं हा ॻाल्हायो शाहरुख खान सां हेलो जी ममदानी साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर अमन फर्स्ट क्लास ख़ैर ठीकु आहे मुंहिंजी फिल्मूं ॾिठियूं आहिनि तव्हां सर सॼियूं फिल्मूं ॾिठियूं आहिनि तव्हांजूं पर तव्हां वीर ज़रा जेको असांखे कैरेक्टर बुक करे ॿुधाइजो ओ वीर ज़ारा कमाल जी फिल्म हुई यश अंकल जी वीर ज़ारा जो डायलॉग ॿुधायो तव्हांखे ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग वॾी महिरबानी अच्छा वीर ज़ारा आहे तव्हां उन्हनि जो डायलॉग ही फरमाइश व्हाट अ फैंटास्टिक फिल्म वीर ज़ारा उनमें मुंहिंजो डायलॉग हूंदो आहे विसरियो हाणे अब क्या फायदा जाने का हाँ अब क्या जाने का फायदा अब तो ज़ारा की शादी हो चुकी होगी 3 4 5 6 7 8 बच्चे हो गए होंगे उसके अब तो नानी दादी बन गई होगी अब कोई जाने का फायदा नहीं अगर वो आ भी गई तो मेरे किसी काम की नहीं ये हुंदो है क्या डायलॉग ये तो उठाया हम मामूली तो वीर ज़ारा जी तो मश्किरी कोई फिल्म आहे ना ता अच्छा गानो भी आहे वो थोड़ो गुनगुनाए असांखे दोस्त खे ॿुधायो गानो उन डायलॉग चयो या गानो आई थिंक आई कांट डायलॉग भी चो पर न तव्हांजी फरमाइश आहे मां जो उनखे डायलॉग सही प्रॉपर न चई न दिल दुखी हूंदी अच्छा तो गानो ॿुधायो दो पल रुका दो पल रुका ख्वाबों का कारवां और तुम चल दिए हम कहाँ तुम कहाँ अच्छा आखिर में सारा साहिब डायरेक्टर चाहिए दरवाजा बंद कराए हिनखे कुटणो मां ॾाढो कुटींदो अच्छा तेरे को मारना है ना तो आगे से मारना रे पीछे से नहीं मारना अरे अपन को पीछे से बहुत लगता है रे अच्छा ही तव्हांजी शक्ति फिल्म जो डायलॉग आहे ठीक है शक्ति हिन जो मोह कुटणो आहे घबराए न हां ईअं आहे त जो मां शाहरुख जो फैन आहियां ऐं अहिड़ी का मूवी न आहे जेकी मां मिस न कई हुजे तकरीबन जा डायलॉग्स यादि हूंदा आहिनि मूंखे जी जी शाहरुख जी ॻाल्हि करे रही आहियां ओ तव्हां हुनजी फिल्म ॾिठी आहे माया मेम साहब माया मेम साहब ने ॾिठी आहे तव्हां त माना कुझु न ॾिठो न माया मेम साहब न अंग्रेजी बाबू देसी में ईअं आहे न ओ यार फ्लॉप फिल्म आहे मुंहिंजी माया मेम न आहे ॾिठी फ्लॉप फिल्म ॾिसो माया मेम साहब ॾिसो अच्छा तव्हांजी केतिरियूं फिल्म जेकी फ्लॉप एक हसी निगाह का दिल पे साया है जादू है जुनून है ये कैसी माया है ये माया है फारूक शेख साहब हुए उनमें मरहूम हां जबरदस्त फिल्म हुई माया मेम साहब अच्छा तव्हां पंहिंजो करियर स्टार्ट किथां वरितो कहिड़ी फिल्म में तव्हांजी साम्हूं कुंड खां वरितो था मतलब तो बुआरी ॾियणु शुरू कई मतलब आई थिंक स्टूडियो की बुआरी ॾिनी आई थिंक ग्रास रूट लेवल पर है किंजा जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि किंजा
बिल्कुलु ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। किथे वरी ॾींहंनि खां गायब थी विया आहियो सफ़ा? बसि तव्हांजी यादुनि में। ओ माय गॉड। अच्छा हाणे तव्हांखे यादि अचे त असांखे जॉइन कयो आहे? जी। असांजो शो ॾिसंदा आहियो किंजा रोज़? न थोरी यूनिवर्सिटी जी लाइफ में बिज़ी आहियूं त तव्हांजो शो नथा ॾिसी सघूं। अच्छा चलो का ॻाल्हि न आहे। अॼु जो शो ॾिसी रहिया आहियो तव्हां? न आई एम सो सॉरी, मां तव्हांजो शो नथी ॾिसां। अच्छा न शो नथा ॾिसो? असां वटि गेस्ट आहे, महिमान आहे शाहरुख खान। शाहरुख खान। अरे ख्वाबों की ताबीर। हाँ ख्वाबों की ताबीर। तव्हां सां ॻाल्हाइण चाहींदो? ऑफ कोर्स बिल्कुल मानो सा गालाइन चाहिए। Hello, hi Kinza, how are you? I am also fine. What about you? You know, just like everybody, I'm fine, you know. Please tell me now your name. Oh yes, you know, just like I'm from coming to into Pakistan, you know, and coming to KTN, you know. First time in KTN. अपना खूबसूरत नाम तो बताइए, पता नहीं। Oh, क्या नाम है आपका? My name is शाहू। जी। सुना तो जरूर होगा। शाहरुख खान। शाहरुख खान नाम तो जरूर सुना होगा। हाँ। एड़ो जालिम नालो शाहरुख खान। हाँ वैसे इनजो नालो ही एड़ो आहे। Thank you so much for calling। वॾी महिरबानी किंजा तव्हां असांखे जॉइन कयो। अच्छा तव्हां नालो कीअं रखियो आहे इहो? इहो मुंहिंजे नंढ लाइ जॾहिं आउं ॼाओ हुउसि त मूंखे चऊं त ही शाहू आहे, शाहू शाहू शाहू। शाहू। अच्छा बचपन खां वठी तव्हां मतिलबु तव्हांखे शौक़ु हो? शाकिरा। बिल्कुलु बिल्कुलु बचपन खां वठी बचपन खां ओके असां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत गानो आहे। दोस्तों असां वधंदासीं ख़ूबसूरत कलाम की तरफ। वरी जेको ट्रैक आहे अॼु जंहिंजी बर्थडे आहे मुबीना हिकिड़ो असांखे डेडिकेट था कयूं, किंजा खे डेडिकेट थी कयूं सॉन्ग। सुन जाए दिस ट्रैक। से जाने क्यों वो डरती थी, मुझसे पूछा करती थी ये ब्रेक कैसे लगता है, ये ब्रेक कैसे लगता है, और मैं उसे ब्रेक लगा के दिखाता था कि ब्रेक ऐसे लगता है। मिलते हैं ब्रेक के बाद। हाँ। खुशामदीद भलीकार एक दो वेयर इवनिंग कलर्स में। ऐं दोस्तों तव्हां असांखे लाइव कॉल जे ज़रिए जॉइन था करे सघो। असां वटि हिकु कॉलर आहे ज़ैबुल निसा असांखे जॉइन कयो आहे सखर मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि आपी? हा जी ठीक है, शुक्र अल्लाह जो। अच्छा शो ॾिसी रहिया आहियो तव्हां असांजो? जी जी शो ॾिसी रहिया आहियूं असां तव्हांजो। अच्छा ॿियो ख़ैर लॻो पियो आहे न सखर में बाबा? अल्हम्दुलिल्लाह अदा शुक्र अल्लाह सखर में ख़ैर लॻो पियो आहे। ॾिसूं था अदा आहे आयो आहे शाहरुख खान जान। अच्छा शाहरुख खान असां वटि आहे। हेलो अदी छा हाल आहे? अदी ज़ेब। हाँ ज़ैबुल निसा। आदा ठीक है। किंग खान, सिंधी किंग खान। Oh, it's my pleasure. सराब तुमरो। Oh, it's my pleasure. खुशी थी तव्हांखे ॾिसी करे। हा माशाल्लाह ॾाढो सुठो किरदार तव्हां कयो आहियो। यकीनन तव्हां दुआऊं घुरी हूंदियूं त हिकु ॾींहुं असां पंहिंजे भाउ खे ईअं स्टेज ते ॾिसूं, टीवी ते ॾिसूं। ठीकु आहे आदा अलाह पंहिंजी दवाऊं पूरियूं कयूं आहिनि असांजो। अच्छा तव्हां हाणे मतिलबु कहिड़े गेट में ॾिसण था चाहियो? ॿियो मुंहिंजी धीअ आहे ना सुमरो। अच्छा हा मुंहिंजो पुटु आहे उज़ैफा, मोहम्मद उज़ैफा, ऐं मुंहिंजो हस्बैंड आहे हबीबुल्लाह। ओके सभई मिली करे प्रोग्राम अच्छा तव्हां सभु मिली करे असां शो ॾिसी रहिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। तव्हां असांखे जॉइन कयो, वॾी महिरबानी। असांजो उस्ताद आहे खादिम हुसैन गोलो साहब जेको कंदकुन में प्रोग्राम उस्ताद जे तव्हांखे आई थिंक वेल्डिंग जो कम वेल्डिंग जो कम टीचर आहे हुनजे पढ़ायो आहे अच्छा टीचर आहे उस्ताद खादिम हुसैन गोलो। तव्हांखे मुबारकबाद ॾेई रहियो आहे इन कैरेक्टर ते ऐं सलाम पियो ॾे त प्रोग्राम ॾिसूं पिया। सर्दी ॾाढी आहे पर पोइ बि प्रोग्राम ॾिसी गरम थी विया आहियूं। अरे कमाल था कयो उस्ताद खादिम हुसैन गोलो साहब। अच्छा वरी मतिलबु ईअं हूंदो आहे न त मतिलबु अहिड़ो को शो हले हुन सां गॾु हिकु चांहि जो कप हुजे गरम गरम मज़ो ई पंहिंजो थी वेंदो आहे। सर्दी एॾी ख़ासि करे सनी रिटा आई थिंक सारा ऐं अगरि सनी रिटा चई थो वञा त तव्हां अॼु अजरक में ॾाढा ज़बरदस्त गुड लुकिंग लॻी रहिया आहियो। इहो अजरक पाईंदा कयो, अजरक जेका आहे बसि इहो अजरक हाणे पाण सां गॾु रखंदासीं शो में। मां पाई ईंदसि, उहे बि गिफ्ट ॾिनो आहे मूंखे अदा आफ्ताब भान साहब आफ्ताब भान असांखे गिफ्ट ॾिनो आहे। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अदा। तव्हां असांखे एॾो ख़ूबसूरत गिफ्ट ॾिनो आहे। असां वटि कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सारा बाजी कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजो नालो ॿुधाइजो। अब्दुल जब्बार मामदानी कंदाकोट खां। हिते ॾाढो सीउ लॻो पियो आहे। अच्छा हिते ॾाढो सीउ आहे? तमामु वॾी सर्दी थी आहे 3 ॾींहं खां वठी। अच्छा ईअं थियो आहे त मतिलबु बर्फ़बारी थी आहे न करे थोरी थधि वधी वई आहे? तमामु घणी थधि वधी वई आहे। असांखे अंदाज़ो न हुयो एतिरी थधि पवंदी। अच्छा मामदानी साहब कोविड बि हूंदी मुंहिंजे ख्याल में?
साईं ॾाढी कोयला साहब आओ सही कोयला साहब असल में शाहरुख जी फिल्म हुई इन जी जेको फिल्म मुंहिंजो हिकिड़ो स्टेज ड्रामो हो जंहिंमें मुंहिंजो गोसपुर में ड्रामो असां तव्हांजे हर ड्रामा ॾिठासीं ख़ान बि ममदानी जी कमु तव्हां कयो गॾु अच्छा असां वटि शाहरुख खान आहे तव्हां हुन सां ॻाल्हाइण चाहींदो साईं असां तुंहिंजा ॾाढा फैन आहियूं जी जी ॻाल्हायो ओके पूरी दुनिया जी फैन आहे मुंहिंजी भाउ तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्लाह जी महिरबानी असां त केटीएन जा लख थोराइता आहियूं जे शाहरुख खान खे इन प्रोग्राम में आंदो वियो आहे बिल्कुलु ओ मोहनदानी साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं घोसपुर में मां आयो हिकिड़े मंदिर में शायदि को प्रोग्राम हुयो हुते परफॉर्म करणो हुयो ऐं आयोसि हुते जी जी साईं तव्हां जीअं अलीगुल मल्हार साहब आहियो कतको डायरेक्शन में मुंहिंजा ड्रामा थियनि खोड़ काफ़ी जी 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 बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच फॉर कॉलिंग वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो अच्छा कीअं लॻंदो आहे मतलब एॾा फैन्स एॾो प्यार एतिरी तमामु मोहबत ज़बरदस्त मज़ो ईंदो आहे पर जेको आहे सो हिते लोड शेडिंग जो वॾो आज़ार आहे ऐं जिते आउं वेंदो आहियां उते अचानक बिजली हली वेंदी आहे पोइ आउं उन्हनि खे नज़र न ईंदो आहियां हिन जे करे मां चवां थो त ॾाढो सुठो दोस्त आहे के इलेक्ट्रिक में लतीफ़ महेसर साहब उन्हनि खे मां चवंदुसि त असांखे पीएमटी जो हिकिड़ी पीएमटी जो सवाल आहे अच्छा उम्मीद आहे हिते मतलब केतिरे टाइम लाइ आया आहियो किथे ताईं रहंदा बसि मां हिते कुझु आहियां कुझु ॾींहंनि लाइ आई थिंक थी सघे थो मां राति हली वञा मुंहिंजी फ्लाइट थी वञे पर फ्लाइट भले कोन थी सभई फ्लाइट कैंसिल थी वियो आहे तव्हांजे लाइ रक्षो वरी घुरायो आहे मां ओके रक्षो अगरि तव्हां अफोर्ड न करे सघो त चिंची बि हली वेंदी मतलब एतिरा मतलब ॾिसो न का मगरूर ई न आहे का न काई ॻाल्हि न आहे मूंखे दरअसल हिननि जी बजट जी ख़बर आहे त हिन वटि एतिरी बजट ई कोन्हे जो मूंखे अफोर्ड करे सघां अच्छा पोइ तव्हां पंहिंजी बजट ते वञो ठीकु आहे तव्हां त हाई फाई बजट में असां वटि कॉल आहे ॾिसो त कंहिं संग जॉइन कयो आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी छा हाल आहे ठीकु ठाक अदा तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां कॉल कई आहे शाहनवाज़ शंबाणी आर 186 शंबाणी असांखे जॉइन कयो आहे शो ॾिसी रहिया आहियो असांजो जी अदी असां रेगुलर ॾिसंदा जी आहियूं जी तकरीबन रेगुलर कार करण जी कोशिशि कंदा आहियूं पर लॻंदी आहे त कॾहिं न ऐं माशाल्लाह तव्हांजी कॉल तकरीबन लॻंदी आहे अॼु बि लॻी वई आहे ऐं असां वटि आहे शाहरुख खान तव्हां सां ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी छा हाल आहे शंबाणी साहब अदा ख़ैर ख़ुशि आहियो ॾाढो ख़ूबसूरत किरदार कयो अथव ओके ओके वॾी महिरबानी साईं तव्हां ॾिसो था पसंदि कयो पिया असां कयो पिया कैरेक्टर हा अहिड़ो फिल्म जो डायलॉग ॿुधायो कहिड़ी फिल्म जो डायलॉग ॿुधाए ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग दीवाने फिल्म जो डायलॉग चयो तव्हां दीवाने जो तो डर जो ॿुधायो डर दीवाना फिल्म हुई पहिरीं फिल्म जेका मुंहिंजी हुई दीवाना फिल्म हा उनमें दरअसल साइड हीरो हुयुसि जंहिंमें गानो बि हो कोई न कोई चाहिए प्यार करने वाला ओए दरअसल स्टाइल हो गाने डर बाहि थी चढ़े पई डर फिल्म जेका आई उहा बि जबरदस्त हुई जंहिंमें डायलॉग हुयो मुंहिंजो मैं तुमसे प्यार करता हूँ किरण किरण ये छा थियो आवाज चेंज थींदा रहंदा आहिनि मथां के एंटीना हलाए छॾी आहे अच्छा तव्हांजे किरणी वारो ॾाढो डायलॉग कामयाब हुयो बिल्कुलु बिल्कुलु ऐं न मतलब काफ़ी अहिड़ा आहिनि जेका तव्हां फैन्स आहिनि जेका तव्हां फॉलोवर्स आहिनि उहे तव्हां हिन डायलॉग खे घणो कयो आहे जादू तेरी नजर खुशबू तेरा बदल तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण फरमाइश आई है तो अंजाम जो कोई था डायलॉग ॿुधायो अंजाम हो माधुरी दीक्षित सां जेका फिल्म हुई अंजाम अच्छा गाने खां पोइ उन्हनि चयो आहे असां वधंदासीं ख़ूबसूरत गाने जी तरफ़ गाने खां वापसि था अचूं ऐं शाहरुख खान का अंजाम फिल्म जो को बि सुठो डायलॉग था ॿुधूं सो एंजॉय दिस ट्रैक इन सां गॾु गॾु जेको शो जो टाइम आहे बिल्कुल खत्म थी चुको आहे ओके ओके डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन एक बात ध्यान से सुन लो डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं बहुत आसान है बिल्कुल ओके दोस्तों इन सां गॾु गॾु इजाज़त वठंदासीं इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी जिते रहो ख़ुशि रहो आबाद रहो अल्लाह निगहबान साईं मां हिकिड़ो मिंट कटां